अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼु की हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा सीरियल दर्दनि जो देश में रूबी अली कमु कंदी या न कंदी, इहो मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां त ऐं आज़म मेंगल हिन ड्रामे में कमु कंदो या न कंदो। दोस्तों, इहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां त दोस्तों लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट के सब्सक्राइब करे घंटिया जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। तो दोस्तों वीडियो स्टार्ट पिया कयूं ऐं तव्हांजो टाइम न पिया वेस्ट कयूं। दोस्तों वीडियो स्टार्ट। ऐं दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली हिन ड्रामे दर्दनि जो देश में कमु न पई करे ऐं हिन ड्रामे में जेके आहिनि उहे ॿिया अदाकार कमु पिणु कनि पिया। दोस्तों हिन ड्रामे में रूबी अली खे इनवाइट न कयो वियो आहे। जीअं त हिन ड्रामे में रबू ऐं निसार शाह आचर पत्थर दुनिया वारो उहो हिन ड्रामे में कमु करे पियो ऐं ज़ुल्फ़कार बुधी यानी मिठल उहो हिन ड्रामे में कमु करे पियो, यानी रूबी अली हिन ड्रामे में कमु न पई करे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे आज़म मेंगल मौलादा जे नाले सां तमामु घणो मशहूरु आहे ऐं उहो बि हिन ड्रामे में कमु न पियो करे। दोस्तों हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर्स आहे नूर कुंभर, उहो आज़म मेंगल खे हिन ड्रामे में न पियो इनवाइट करे ऐं रूबी अली खे बि हिन ड्रामे में न पियो घुराए। दोस्तों मां तव्हांखे इन खां अलावा ॿुधाईंदो हलां त हे जेको ड्रामो आहे दर्दनि जो देश, हिन ड्रामे में ॿिया काफ़ी इलाही सिंध जा पुराणा लेजेंड एक्टर्स कमु कनि पिया ऐं हिननि ॿिनि एक्टरनि खे इनवाइट हिन ड्रामे में न पियो कयो वञे। ऐं जीअं त ॿिया बि काफ़ी सिंध जा एक्टर्स ईअं बसि घर वेठा आहिनि। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सतार लाड ऐं इन खां अलावा आज़म मेंगल ऐं सहरिश भुट्टो ऐं जेका तमामु बहितरीनु प्रोग्राम यादगिरियूं जी सुठी होस्टर आहे उहा आहे रूबी अली। उन रूबी अली खे हिन ड्रामे में इनवाइट न कयो वियो आहे। ऐं इन खां अलावा ॿिया बि काफ़ी एक्टर्स आहिनि जेके हिन ड्रामे में दर्दनि जो देश में कमु न पिया कनि, पर इन खां अलावा इन खां बावजूद भी हिन ड्रामे खे तमामु घणी सुठी दोस्तनि ॾिसंदड़नि खां मोट मिले पई। दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो जेकर तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटिया जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों एसी ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।